GM सैयद जंहिंखे रहबर सिंध बि सॾियो वेंदो आहे, जंहिंजी वरसी 25 अप्रैल ते गुज़री वई। सिंधी भाइरो, हिन वीडियो में तव्हांखे GM सैयद जी बायोग्राफी ॾींदासीं, लेकिन उन खां अॻु जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हिनखे सब्सक्राइब करे छॾियो, हिन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभु खां पहिरियों मिलंदी। अचो त ॾिसूं था GM सैयद जी बायोग्राफी। सिंधी भाइरो, GM सैयद जो पूरो नालो ग़ुलाम मुर्तज़ा सैयद आहे, जेको GM सैयद या साईं GM सैयद जे नाले सां सुञातो वञे थो। संदसि वालिद जो नालो सैयद मोहम्मद शाह हुयो। GM सैयद जो वालिद अंग्रेज़ दौर जो हिकु अरडो शख़्स ऐं ज़मींदार थी गुज़रियो आहे। संदसि ख़ानदान काज़मी सैयदनि जे क़बीले मां आहे। GM सैयद जो जनम 17 जनवरी 1904 जामशोरे ज़िले जे तारीख़ी शहर सन में थियो। ही पंहिंजे वालिद जो ॿियो नंबर फ़र्ज़ंद हुयो। सिंधी भाइरो, संदसि वालिद ख़ानदानी झेड़े जे करे शहीद थी वियो हो। सिंधी भाइरो, ख़ानदानी रस्म ऐं रवाज जे करे GM सैयद जी शादी नंढड़े हूंदे ई थी वई, जेका अज़ीज़नि मां मरियम बीबी सां थी। GM सैयद अरबी ऐं फ़ारसी तालीम हासिल कई। GM सैयद ॻोठ में अरबी मदरसे जो बि बुनियादु विझरायो। दोस्तो, 1943 में GM सैयद बरतानवी सिंध असेंबली मां पाकिस्तान जे हक़ में ठहराउ पास करायो। सिंधी भाइरो, GM सैयद 1940 खां 1941 ताईं सिंध जो तालीम वारो वज़ीर बि रही चुको आहे। GM सैयद बि सिंध जे हक़नि जी मनता करे पंहिंजी ज़िंदगी में अणखुट नज़रबंदियूं काटियूं। सिंधी भाइरो, GM सैयद जी वफ़ात बि नज़रबंदी जे दौरान ई थी। GM सैयद जी वफ़ात 25 अप्रैल 1995 में थी। दोस्तो, जेकॾहिं GM सैयद जी पूरी ज़िंदगी जी कहाणी ॿुधायूं त हिकु मुकमल किताब भरिजी वेंदी। हिन वीडियो में असां मुख़्तसर बायोग्राफी ॾिनी आहे। उमेद तव्हांखे पसंदि आई हूंदी। सिंधी भाइरो, जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।